بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وآل بيت الطيبين الطاهرين المعصومين أما بعد بسم الله الرحمن الرحيم محترم नाज़रीन अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ्तगू के अॻिते वधाइण फ़िक़े में रोज़नि जे अहकाम जे बारे में नओं दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ्तगू रोज़नि जे मसइलनि जे बारे में हली रही आहे। अॼु उन्हनि शयुनि जे बारे में बयानु कंदासीं, उहे शयूं जेके रोज़े खे टोड़ीनि थियूं, उन्हनि मां जेको पहिरियों बि खाइण ऐं पीअण। जेकॾहिं को रोज़ेदार उहो ॼाणींदे त हू रोज़े सां आहे ॼाणी वाणी का शइ खाए या पीए त उनजो रोज़ो बातिल थी वेंदो, चाहे उहा शइ मामूल मुताबिक़ खाइण ऐं पीअण वारी हुजे। मिसाल जे तौरु जीअं पाणी आहे या मानी, या मामूल मुताबिक़ खाइण ऐं पीअण वारी शइ न हुजे। जीअं मिसाल मिटी आहे या का वण कंहिंजो रस आहे, इंसानु उहा अगरि जेके पीए थो, इन सां जेका आहे उहो चाहे थोरो हुजे या घणो हुजे, अगरि उनजे हल्क खां हेठि वञे थो त जेका उनजो रोज़ो बातिल थी वेंदो। बाद मोमिन सुवाल कनि था त ॾंदनि जे दरमियान कुझु ज़रात रहिजी वञनि था, छा हिननि सां रोज़ो बातिल थी थो वञे या बातिल नथो थिए? पोइ ॾंदनि खे खोटण जे काठीअ ज़रिए सां या गुरड़ी करणु इहा ज़रूरी आहे या ज़रूरी कान्हे का? त जीअं त जेकॾहिं ज़रात रहिजी वञनि था उनखे खोटणु ज़रूरु, इहे अगरि ॾंदनि में ज़रात रहिजी वञनि था त उनखे खोटणु ज़रूरी कोन्हे को, यानी वाजिबु कोन्हे को त ॾंदु खोटे। अगरि थोरो जो एहतमाल आहे त सभु ॾींहं में कंहिं वक़्तु वक़्तु ज़रात जेका अंधा हलक में लही वेंदा, अगरि इहो एहतमाल हुजे उनजे बावजूदु जेका इहा गुरड़ी करणु जेका आहे या ॾंदण वग़ैरह ॾियणु इहो वाजिबु न आहे। लेकिन हिनखे यकीन आहे अगरि गुरड़ी न कंदुसि त ॾंदनि में जेका रहियल शइ आहे, मानी वग़ैरह जा ज़रात आहिनि, ॾींहं में कंहिं वक़्तु उहो पेट में हलिया वेंदा त उन महिल गुरड़ी करणु वाजिबु थी वेंदी। अगरि ॾंदनि में ज़रा हुजनि, ॼाणी वाणी उन ज़रनि खे ॻी छॾे त उन सां रोज़ो बातिल थी वेंदो। यानी जॾहिं यकीन हुजे त पोइ जेका अगरि ज़रात अंदरि हलिया वेंदा पोइ उन ते जेका इहो ॾंदनि या गुरड़ी करणु जेका पोइ वाजिबु थी वेंदी। इन सां मिलंदड़ जुलंदड़ मसइलो आहे त बाद माण्हू गुरड़ी जी नियत सां पंहिंजे वात में पाणी विझनि था या कंहिं ॿिए कंहिं गर्ज़ जे करे पाणी विझनि था, उहो बेइख्तियार पेट में जी तरफ़ हलियो थो वञे त आया उन सां रोज़ो जो बातिल थिए थो या न? उन जूं ॿ सूरतूं आहिनि। अगरि हिन पाणी प्यास जी शिदत खे घटि करण जे नियत सां मुंहं में विधो, फर्ज़ कयूं त गर्मियुनि जी मौसम हुई, हिनखे घणी प्यास लॻी हुई ऐं जा जेका मुंहिंजो मुंहुं ख़ुश्क थी वियो, उनखे जेका प्यास ऐं ख़ुश्की खे घटाइण ख़ातिर अगरि हिन मुंहं में पाणी विधो बेअख्तियारी अगरि उन पेट में हलियो वञे त पोइ उन रोज़े जी क़ज़ा करण ते वाजिबु आहे। ऐं ॿियो त या प्यास जी शिदत घटि करण या थधाइण पहुचाइण खां अलावा कंहिं ॿिए कंहिं गर्ज़ जे करे मुंहं में पाणी विझे या नक में उहो पाणी पेट में बेअख्तियार हलियो वञे, जहिड़े नमूने सां कंहिं मुस्तहब कम जे लाइ वुज़ू करण ख़ातिर गुरड़ी करे बेअख्तियार करे पेट में पाणी हलियो वञे त उन सां रोज़ो बातिल कोन थो थी वञे, उनजो रोज़ो सही शुमार कयो वेंदो। अगरि रोज़ेदार पाणी खां अलावा का ॿी शइ मुंहं में विझे ऐं उहा बेअख्तियार पेट में हली वञे या नक में पाणी विझे बेअख्तियार पेट में हली वञे, उन सां पोइ रोज़ो बातिल कोन थो थिए, यानी क़ज़ा करणु वाजिबु कोन्हे, रोज़ो सही आहे। अगरि कंहिंखे माल हुजे त अगरि गुरड़ी करण सां पाणी पेट में हलियो वेंदो या बेअख्तियारी हलियो वेंदो त ज़रूरी आहे त हू गुरड़ी न करे। उनजे बावजूदि अगरि हू गुरड़ी करे पाणी पेट में हली वेंदो एतिरे वाजिबु न, त उनजो रोज़ो बातिल थी वेंदो ऐं जेका क़ज़ा आहिनि ते वाजिबु थी वेंदी। अॼु जी गुफ़्तगू पंहिंजी पुॼाणी ते वधी। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।